दोस्तों अॼु अपडेट में सभिनी पहिरीं पाण खे ख़ुशि आमदीद। अॼु अपडेट ॾींदासीं तव्हांखे पंजाबेरी ते। जी हाँ दोस्तों, पंजाबी ड्रामे में मज्जू लाड़ ऐं जेको अहमद अली शेख खे एंट्री मिली आहे। असां इन ते अॼु गुफ़्तगू कंदासीं। अहमद अली शेख होॾों ज़फ़र जिसकाणी, होॾां जेको आहे उर्फ़ तव्हां सम्झी सघो था कमाल ख़ान यानी अहमद अली शेख ऐं मज्जू लाड़ यानी सतार साहब। दोस्तों इन टिनी जो हिकिड़े ड्रामे में हुजणु इन जी ॻाल्हि जो मैसेज आहे त हीउ ड्रामो हाई लेवल वारो थियण वारो आहे। जी हाँ दोस्तों, छो त टई विलन जो किरदारु करे चुका आहिनि, जंहिंमें मज्जू लाड़ त मशहूरु आहे शैतानगिरी वारे किरदार में। होॾां जेको आहे अहमद अली शेख विलन जे किरदार जे रूप में सभिनी खे ख़बर आहे त केॾो कमाल ख़ान जे रूप में ज़ालिम थी चुको आहे। ऐं जेको ज़फ़र जिसकाणी तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़े मतिलबु गुंडागर्दी जे किरदार में, ॿ नंबरी जे किरदार में, मतिलबु पैसनि ते विढ़णु, मतिलबु अहिड़ा कम उन काफ़ी सीननि में कया आहिनि। ऐं टिनी जो मिलाप हिकिड़े ड्रामे में थिए थो। इन जो मक़सदु इहो आहे त हीउ ड्रामो हाई लेवल जो थियण वारो आहे। इन में रोमांच ज़बरदस्त एंटरटेनमेंट तव्हां ऐं असांखे ॾिसण वटां मिलंदो। जी हाँ दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर करणु न विसारींदा।